मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी रमज़ानुल मुबारक जो चंड ॾिसण जे लाइ 20 लख रुपया ख़र्च करे छॾिया, जेका ख़ैबर पख्तूनख्वा जी सूबाई हुकूमत अदा कंदी। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा सुहेल आफरीदी सदारत हेठि 25 फरवरी ते थियल काबीना जी 48 इजलास जी एजेंडा तैयार करे वरिती, जंहिंमें रुअत हिलाल कमेटी जे ख़र्चनि जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। मीडिया रिपोर्टनि मूजिबि 25 फरवरी ते थियल इजलास जे लाइ 18 नुकाती एजेंडा तैयार कयो वियो आहे, जंहिं मूजिबि रमज़ान मुबारक जो चंड ॾिसण जे लाइ मरकज़ी रुअत हिलाल कमेटी जे इजलास ते 20 लख रुपया ख़र्च कया विया आहिनि। एजेंडा मूजिबि इजलास में रुअत हिलाल कमेटी जे ख़र्चनि जी मंज़ूरी वरिती वेंदी। असांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त रमज़ान जो चंड ॾिसण लाइ कोठायल इजलास ते 20 लख रुपया ख़र्च कया विया आहिनि। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी रमज़ान जो चंड ॾिसण लाइ 20 लख रुपया ख़र्च कया, जेके ख़ैबर पख्तूनख्वा जी सूबाई हुकूमत अदा कंदी। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा सुहेल आफरीदी सदारत हेठि 25 फरवरी ते थियल काबीना जे 48 इजलास जी एजेंडा तैयार करे वरिती आहे, जंहिंमें रुअत हिलाल कमेटी जे ख़र्चनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी।